भानला रिकॉर्डिंग इमदाद अली बसा रानीपुर सबई पारू सूरन जो मदीना हक मदीना एक तू न मटे जग मचो त भरियो
बवरा अज जंहिंजा नेण ठरा तुंहिंजे नेणनि में नज़रूं विझी अखियुनि तां सदको वञा है दिल अखियुनि खे ढकई सजन पाई कोन छो सभु मरन न शाला ॿई गुलाम नबी मिस्कीन चवे शल कोसो वान लॻई आही घोट अॾई वरी बेतर थो पहरी वॻा हथनि तूं सदको वञा है हथ होया हलंदो ॾे तूं तस्वीरूं सभई अॼु तकिन छू थो ॾे गुलाम नबीअ खे कुरबड़ो वेही कुर्बाता को ॾे पोइ ॾे या होॾे मूंखे हितां वञणु हराम आहे पुछन पुछन की
कुछ बुधन सदारी सब्र जी आदत आहे अखियुनि तालिब मोला तलब में गोए खटी तॾहिं हज़ुर कऊं जान हबीब हथनि सां पर पचन पजन पाण में अथनि बुझा दारोड़ा जानीअ कान जॾनि खे जीअं में जा खोड़ा पंहिंजी अथनि पाण में टमाटा कोड़ा पांडिया तन उभरियो आरोड़ा मुठनि माटियुनि जा सजणनि सां कोड़ा तालिब चवे तलब में भॼन भाॼोड़ा घोड़ा रे घोड़ा बुझ दे खटी कुर्बन भरा मुंह दिखायो कलामा गुलाम नबी महेश्वर गुलामा महेश्वर गुलामा गुलाम नबी महेश्वर गुलामा महेश्वर गुलामा घर बया मोर दई गुरज घणी वे घर बया मोर दई गुरज घणी वे ओके बना 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 पुत बनी वे चलना पिरी ने टुकली दिलड़ी कणी वे चलना पिरी ने टुकली दिलड़ी कणी वे अदा तो के रिकॉर्डिंग इमदाद अली वसां रानीपुर चलना पिरी ने टुकली दिलड़ी कणी वे चलना पिरी ने